रेल वञी चुकी हुई ऐं साम्हूं हिंदुस्तान जी सरहद हुई। सारंग जी अखियुनि में लुड़क तरी आया। हुन रुमाल सां लुड़क उघिया ऐं पुठिते मुड़ियो। साम्हूं सिजु कनी कढी रहियो हो ऐं सिज जी सुनहरी उस वणनि जे साइनि चोटियुनि खे रोशन करे छॾियो हो। आसमान नीरो ऐं रोशन हो ऐं आसमान जी नीरी वसैतुनि में पखी थी उॾाणा। साम्हूं हुन जी नई नकोरी कुंवारी धरती पखिड़ियल हुई। उन धरतीअ तारीख़ जा केॾा न ज़ुल्म सठा हुआ। जंगियूं, बाहियूं, इंसानी कोस, रगी रत छाण, धारियनि जी ग़ुलामीअ जा ज़ंजीर। अॼु उन धरतीअ पंहिंजे हथनि ऐं पेरनि मां ग़ुलामीअ जा ज़ंजीर लाहे उछलाया हुआ। संदसि शहीदनि जो रतु आज़ादीअ जी सुबुह जी शफ़क़ बणिजी खड़ियो हो। साम्हूं नओं सिजु थी उभिरियो ऐं आसमान जी नीरी ऐं रोशन वसतुनि में पखी थी उॾाणा। हू आज़ादीअ जी सुबुह जी चाउंठ ते बीठो हो। हुन जे पुठियां हिंदुस्तान जी सरहद हुई, मोहन हो, सिंधु हुई ऐं हुन जे दिलि में सिंधुअ जे विछोड़े जो ग़म ताज़े फट वांगुरु थी ॾुखियो। हर नओं ॼम सूर ॾींदो आहे, हर नई तख़लीक़ दर्द मां फुटंदी आहे। अॼु हिन धरतीअ ऐं हिन देस नओं जनमु वरितो हो ऐं इन नए ॼम लाइ सभिनी खे सूर सहणा हुआ। ओचितो पुठियां रेल जो आवाज़ु आयो। हुन कंधु फेरे ॾिठो। हिंदुस्तान मां मुहाजिरनि जी रेल आई हुई। सारी रेल माण्हुनि सां सिथियल हुई। के रेल जे दरनि ऐं दरियुनि में थी लड़किया त के रेल जे छित ते वेठा हुआ। जीअं ई रेल पाकिस्तान जी सरहद में घिड़ी, सभई नारा हणण लॻा। संदन हीसियल, हिरासियल ऐं ॾिनल चहिरा ख़ुशीअ में बहकण लॻा। उन्हनि में को मोहन हो, का मोहन माउ ऐं का सिंधु हुई। हू बि पंहिंजे पंहिंजे सिंध खां विछड़िया हुआ, पंहिंजे पंहिंजे महिराण खां मोकिलायो हुआऊं, पंहिंजे पंहिंजे शाह ऐं सचल जे काफ़िन खां जुदा थिया हुआ। हुननि लाइ बि त पंहिंजे देस जूं घिटियूं गीत हूंदियूं ऐं बस्तियूं बेत हूंदियूं। अॼु हुननि जे गीतनि ऐं बेतनि खे बाहि लॻी हुई। संदन देस जी धरती तपी हुई ऐं हू पंहिंजे देस जी धरतीअ सां नाता टोड़े रत ऐं बाहि जा दरिया ओरांगे हिकिड़ी नए देस जी धरतीअ सां नाता जोड़ण लाइ हिते पहुता हुआ। भली आयो भाइरो, मुंहिंजे देस जी बुखी ऐं ॾुखी धरती अव्हांखे आजियान थी चवे। सारंग अॻिते वधियो ऐं रेल जे हिकिड़े गाॾे जे साम्हूं वञी बीठो। गाॾे मां हिकिड़ो नौजवान लथो, सन्हो, डिघो, विखरियल वार, उदास ऐं उजाॻियल अखियूं, खेसि चूड़ीदार पाजामो ऐं शेरवानी पहिरियल हुई। सारंग अॻिते वधी उन नौजवान खे खीकारियो। नौजवान जो नालो अली जाफ़र रिज़वी हो। हुन सां गॾु हुन जी पोढ़ी माउ, जवान भेण ऐं ज़रूरत जो थोरो सामान हो। सारंग अली जाफ़र ऐं संदसि नंढड़े कुटुंब खे वठी कराची रवानो थियो। रस्ते ते हिकु हिकु स्टेशन ते मुहाजिरनि लाइ कैंपूं लॻल हुयूं ऐं मोहबत, महिमान नवाज़ी ऐं भाइपीअ जा मारियल सिंधी ॻराटड़ियूं पाए थी मुहाजिर भाइरनि सां मिलिया। किन पंहिंजे महिमान ऐं मुसीबत जे मारियल भाइरनि लाइ देगियूं थी दमियूं, किन पंहिंजे घर जो सामान आणे थी खेनि आछियो त किन वरी पंहिंजे घरनि में वञी थी खेनि रहायो। सारंग पे हुननि खे कराचीअ वठी आयो ऐं सिधो मोहन जे घर आणे मोहन जो भरियो तरियो घर संदन हवाले कयईं। अलीअ जी माउ खेसि दुआऊं ॾियण लॻी। अलीअ जी भेण ज़ैनब शर्म ॿूटीअ वांगुरु पंहिंजो पाण में लिकण लॻी ऐं अली हुन सां ईअं ॻाल्हाइण लॻो ॼण ॿिन्ही जो सदियुनि जो साथ हो, ॼण ॿिन्ही जा साॻिया ख़्वाब हुआ ऐं साॻी मंज़िल हुई। सारंग ज़ैनब खे कॉलेज में दाख़िल करायो ऐं थोरनि ई ॾींहंनि में शर्मीली ऐं शर्म ॿूटीअ वांगुरु पंहिंजो पाण में लिकंदड़ ज़ैनब में जीअण जी जुरत पैदा थी वई। हुन बुरको लाथो ऐं ज़िंदगीअ सां मुक़ाबिल थियण लाइ मैदान में निकिरी आई। सुत ते खेसि हिकिड़े स्कूल में मास्तरी मिली ऐं ॿारनि खे ट्यूशन बि पढ़ाइण लॻी। अलीअ जी माउ त सारो ॾींहुं हिंदोरे में वेही तस्बीह पढ़ंदी या पांदान खोले सरोते सां सोपारियूं कतरे पई अबाणे वथाणनि खे यादि कंदी हुई। पर ज़ैनब सारे घर खे खणी बीठी, घर जे कमकार मां वांदी थींदी त किताब पढ़ंदी, सारंग ऐं अलीअ सां बहस कंदी। सारंग खां सिंधी बि सिखणु शुरू कयाईं। सारंग खां सिंध जो लोक कहाणियूं ॿुधंदी हुई त चवंदी हुई, कंहिं बि धरतीअ जे मिज़ाज खे उन धरतीअ जे लोक अदब जी मारिफत ई सम्झी सघिजे थो।
सारंग महसूस कयो त तमामु थोरे अरसे में ज़ैनब में तमामु घणी ज़हनी पुख़्तगी अची वई हुई। सारंग हुन सां वॾियूं उमीदूं वाबस्ता कयूं। सारंग, मोहन ऐं सिंधुअ चंदा गॾु करे प्रेस वरिती हुई। सोचियो हाऊं त अख़बार कढंदासीं, पर विरहाङो थियो। मोहन ऐं सिंधु हिंदुस्तान हलिया विया। प्रेस ऐं अख़बार अध में ई रहिजी वई। हींअर सारंग ऐं अलीअ गॾिजी प्रेस संभाली ऐं हिकिड़े हफ़्तेवार अख़बार कढियाऊं। थोरे ई वक़्त में प्रेस हली पई। हाणे ॿिन्ही पंहिंजे टिड़ियल पखिड़ियल साथियुनि खे गॾु कयो ऐं तहरीक जे कम खे लॻी विया। मज़ूरनि जूं यूनियनियूं ठाहियाऊं, किताब ऐं पम्फलेट छपायूं। मज़ूरनि जे मेड़नि जे अॻियां तक़रीरूं कंदा हुआ, खेनि किताब पढ़ी ॿुधाईंदा हुआ ऐं हिकु हिकु नुक़्तो मिसाल ॾेई सम्झाईंदा हुआ। जल्दी ॿिन्हिनि जे ख़िलाफ़ CID वटि फाइलूं खुलियूं। संदन शुमार मुल्क दुश्मननि में थियण लॻो। ॿई हिंदुस्तान ऐं रूस जा एजेंट सॾजण लॻा ऐं CID मथनि नज़र रखण लॻी। हिकिड़े ॾींहुं मज़ूरनि जी स्ट्राइक करायाऊं। अली त बची वियो, पर सारंग खे पुलिस झले खणी जेल में विधो। सारंग जी दिलि ते जेल जी दहशत वेठल हुई, पर जॾहिं हथकड़ियूं पयसि ऐं जेल जी चाऊंठ टुपी अंदरि घिड़ियो त सारी दहशत दिलि तां लही वियसि। जेल हिकिड़ी नई दुनिया हुई। लोही दर, लोही कड़ा, फाही घाट, मार्केट, फटका, कामूरा शाहीअ जा राङा, नसूरो ज़ुल्म, चर्स, हमजिन्स परस्ती, चोर, खूनी दाड़ेल, सोसाइटी जे धकारियल ऐं थडियल इंसाननि जी पनाहगाह। पहिरियों ॾींहुं त हर हिकु शइ खे हैरत सां ॾिसंदे गुज़री वियो, पर जॾहिं राति थी ऐं हुन जी कोठड़ीअ जो लोही सिखुनि वारो दरवाज़ो बंदि थियो त हुन जो साहु ॿुसारजण लॻो। हुन ॿिन्ही हथनि सां लोही सीखुनि खे झलियो ऐं सीखुनि जे विच वारी विथीअ में मुंहुं विझी साहु खणण लॻो। साम्हूं जेल जे जबल जेॾी ऊची दीवार हुई। दीवार ते ठहियल बुर्जे में सिपाही बंदूक झले बीठो हो ऐं मथे आसमान में चंड खड़ियल हो। चंड खे ॾिसी हिन खे सिंधु यादि पई। उहा झुड़ियाली सांझी यादि पई, जॾहिं सिंधु पंहिंजा झुड़ियाला नेण खणी खिली हुई ऐं सभई सूर संदा करे विया हुआ ऐं हुन जी सारी हस्ती मेघ मल्हार थी वई हुई। जॾहिं घिमियल, भिनल ऐं पिघरियल सोन जहिड़ी चांडाण में समुंड जी लहरुनि झांझरूं वॼाए छम छम करे झूमरियूं विझी हिन जे पेरनि खे छुहियो हो ऐं हिन सिंधुअ जे लुड़कनि सां भिनल नेड़नि ते पंहिंजा चप रखिया हुआ। वक़्त जी वेर हिन खे जुदा करे छॾियो हो ऐं विछोड़े जा घाव सदा बहार गुल बणिजी हिन जे हियाउ में हुबकार ॾेई रहिया हुआ। शायदि सिंधु बि हिंदुस्तान में पंहिंजे घर जे अङण में लेटी चंड ॾांहुं निहारे हिन खे यादि कंदी हूंदी। शायदि हिन जे अङण में सिंध जा गुलाब खड़िया हूंदा ऐं हूअ उन्हनि गुलाबनि जे भर में वेही सिंध ऐं सारंग खे सारे शाह साईंअ जो सुर सारंग ॻाईंदी हूंदी। खण अखियूं खिल यार त वञनि सूर संदा करे। यार त पाण सूर ॾेई विया हुआ ऐं सूरनि जी इन सुखड़ीअ खे हिन साह सां सांडियो हो। हाणे हिन खे सकीना यादि पई। पिघरियल सोन जहिड़ो रंग, चेल्ह जेॾा चोटा, जिस्म ते जवानीअ जा गुल गोंच, चूड़ियुनि जो हल्को आवाज़ उभरियो। जज़्बनि जो जलतरंग वॻो ऐं हेकलाईअ जे रण में खटणहार खड़ी पिया। सिंधुअ जे प्यार में हो। सकीना जो गूंगे ऐं बेज़बान प्यार खे सफ़ा विसारे वेठो हो। सिंधुअ जे प्यार जे पुठियां हू अखियूं ॿूटे अॻिते वधंदो वियो हो ऐं हुन कॾहिं कंध वराए पुठियां सकीना ॾांहुं न निहारियो हो, जेका पंहिंजे पलांद में पंहिंजो लॼारो प्यार झले हुन जे इंतज़ार में बीठी हुई। सिंधुअ जे विछोड़े खां पोइ हिन खे यकदमि सकीना यादि पई। इंसान जो हिकिड़ो सहारो टुटे थो त कीअं न ॿियो सहारो ॻोल्हे थो वठे। हुनखे सकीना जे सहारे जी ज़रूरत हुई। केतिरा दफ़ा सोचियो हुआईं त ॻोठु वञी सकीना सां शादी करियां, पर ज़िंदगीअ जी मसरूफ़ियतनि एतिरी फ़ुर्सत ई कान ॾिनसि जो पंहिंजे उन अधूरी ख़्वाहिश खे पूरो करे सघे। हींअर जेल मां निकिरंदो त सिधो ॻोठु वेंदो ऐं सकीना सां शादी कंदो। पर कहिड़ी ख़बर हींअर मामो साणसि सकीना जो संग न करे। हुन जी क़िस्मत जो फ़ैसिलो थी चुको हो। हुन जी ज़िंदगीअ जी वाट कंहिं कामूरे जे बंगले, दबदबे वारी आफ़ीस ऐं कार जे बदिरां जेल वटि वञी ख़तमु थी ऐं केरु ॾिसी वाइसी पंहिंजी न्याणीअ खे ओढ़ा में उछलींदो। पर न, मामो अहिड़ो न हो।
मामो पढ़ियल हो ऐं हुन जे मक़सद खे चङी तरह सम्झी थी सघियो। जे हर कोई कार ऐं बंगले लाइ विकामी वञे त पोइ सच जो सफ़र केरु कंदो? केरु डुंगर ॾारींदो, काक केराईंदो ऐं मक़सद जी मूमल माणींदो? हाणे हुनखे पंहिंजो पीउ यादि पियो ऐं पीउ जी यादि खां हुनखे हिजाब थियणु लॻो। हू पंहिंजे पीउ जो अरमान हो। हुन जे पोढ़े पौरियत पीउ ज़िंदगी जी ऊंदाहियुनि में रही हिकिड़ी आस ऐं हिकिड़ी उमेद जी परवरिश कई हुई त हुन जो पुटु वॾो थी वॾो ऑफिसर थींदो। पोइ ज़िंदगी जा समूरा ॾुख ॾोलाव लही वेंदा ऐं ज़िंदगी जी आख़िरी घड़ियुनि में हू सुख जो साहु खणी सघंदो। पर अॼु हुन जी आस, हुन जी उमेद, हुन जो अरमान जेल में पियो हो। हुन पंहिंजे पीउ जे आसुनि ऐं उमेदुनि जो खून कयो हो। न न न, हुन कंहिंजी बि आस, कंहिंजी बि उमेद जो खून न कयो हो। हुन त उन ॾींहं जा ख़्वाब ॾिठा हुआ जॾहिं कंहिं बि पीउ जे आसुनि ऐं उमेदुनि जो खून न थींदो। जॾहिं सभई सारंग स्कूल पढ़ंदा, सभई सकीनाऊं लाॾा ॻाईंदियूं ऐं सभई सावण सुख जो साहु खणंदा, उहो सुबुह ज़रूरु ईंदो। हींअर राति जा पसाह पूरा थियण ते हुआ। हवा जा माक भिनल झलका जेल जूं ऊचियूं दीवारूं टुपी लोही शीखुनि मां अंदरि अची हुन जे बदन खे छुही संद खे पिरह जा पार पता ॾेई रहिया हुआ। केरु आहे जेको हीर ते बंदि विझे, जेको चांडराण खे क़ैद करे? हीर सदा गिहलंदी रहंदी, चंड सदा खणंदो रहंदो, नेठि त कोट किरंदा। हेल उतर में ॾाढी गर्मी थी हुई। ॾींहं खोरनि वांगुरु ॿरंदा ऐं रातिनि जो अहिड़ी ॿुट थींदी जो साहु पियो ॿुसाटपो। सारियुनि में बीठल पाणीअ ते मच्छर अहिड़ो थियो हो जो डगे खे चक हणे त डगे खां रंभ निकिरियो वञे। पित, मलो, फुरणियूं, मच्छरनि जे करे तपावली हर को डड़ियो पियो हो। सिज कनी कढंदो त ॼण आवीअ खे बाहि लॻी वई। सारो ॾींहुं माण्हू आवीअ में पचंदा, लुछंदा ऐं फथकंदा। राति थींदी त ॿूसट ऐं घुट जिन्सी घटा पिया ईंदा। मच्छरनि लाइ दुहियूं दुखंदियूं त मच्छरनि जे चकनि सां माल पियो रंभंदो। ॿार पिया रड़ंदा। गर्मी ॿूसट, घर जी दप, मच्छरनि जा चक, ॿारनि जो रिहट, ज़ालुनि जो पिटको कुटको, मर्दनि जे गारियुनि जो ज़ीपट। हेल सावण खे बि वारे जो तप थी पियो हो। शिकारपुर वञी डॉक्टर खे नब्ज़ ॾेखारे आयो हो। डॉक्टर ज़हर जहिड़ी कोड़ी दवा जो दुंग भरे ॾिनो हुअसि। सारो दंग पी छॾियईं, पर तप न छॾियुसि। हिकिड़े ॾींहुं तप मां साह थी पटियाई त ॿिए ॾींहुं वरी तप ड्राहे थी विधुसि। सारो बुत सीअ में थड़कंदुसि, ॾंद पिया खड़कंदसि ऐं अखियुनि मां पाणी पियो वहंदुसि। सीउ डरो थींदो त फूह ॾेई तप निकिरंदो। लिङ तुंअर वांगुरु ॿरंदा, अखियुनि मां उला निकिरंदा, अंदर में बाहि ऐं लोच। पोइ पघर शुरू थींदा। सारो हिंद पाणी थी वियो, सारो हंधि पाणी थी वेंदो। बुत मां सारो सत साह निपुड़जी वेंदो। हिकिड़े ॾींहुं तप डरो थियुसि त चिघंदो चिघंदो खट तां उथियो ऐं अंदरि वञी हिकिड़ी पेती खोलियाईं। पेतीअ में खुंबो वॻो, सोनी नथ, चांदीअ जा पनड़ा, हस ऐं कड़ा पिया हुआ। उहो खुंबो वॻो ऐं ॻह पाए गुलां कुंवार बणिजी हिन घर में पेर पातो हो। साॻे घर मां हुन जो जवान लाश निकितो हो। हेॾां ताज़ो ॼावल सारंग उआ उआ करे थी रुनो ऐं होॾां गुलानि जी मयत घरां पई निकिती। सावण त सफ़ा चरियो थी पियो हो। चरियनि वांगुरु नंढड़े सारंग खे ॿाह में खणी गुलां खे वास्ता थी विधाई त मूंखे ऐं हिन नंढड़े मासूमड़े खे रण में रोले न वञ। पर परदेस पलाणण वारा पिरी को अहिड़नि वास्तनि सां तरसंदा आहिनि छा? सावण ऐं सारंग रोईंदा रहिया ऐं गुलां ॿिन्ही खे छॾे वञी क़बर में आरामी थी। सावण सारंग खे पंहिंजे पिरीअ जे प्यार जी निशानी सम्झी सीने सां लातो। माउ वांगुरु रातियूं जाॻे खेसि पाले वॾो कयाईं। मिटनि माइटनि घणो ई ज़ोर भरियुसि त ॿी शादी कर, पर हुन ॿी शादी न कई। कहिड़ी ख़बर माटेली माउ गुलां जे गुलड़े सां ॾिंगी हले। नेठि हुन जो पोरियो साहिबु पियो। सारंग सुलछणो थियो, मामे वटि वञी पढ़ी पियो, वकालत पास कई हुआईं। कराचीअ मां मोटंदो त जज थींदो। हिंदू कामूरा लॾे विया हुआ, नौकरियूं जाम हुयूं।
अहमद ख़ान रहाईअ वारो मुड़ुसु हो। संदसि शागिर्द वॾनि उहिदनि ते हुआ। चवां करे सारंग खे सुठी नौकिरी वठी ॾींदो, पोइ सभई ॾुख ॾोलाव लही वेंदा। सारंग खे पढ़ाइण लाइ सोसाइटीअ मां जेको कर्ज़ु खंयो हुआईं सो बि लही वेंदो। पाकिस्तान थियण खां अॻु हुन सम्झो हो त पाकिस्तान थींदो त इस्लामी हुकूमत थींदी। हिंदुनि वेसाघातीअ सां मुस्लमाननि जी जेका मिल्कियत फॿाई हुई सा मोटी मुस्लमाननि खे मिलंदी। ॾेठामल वारी सारी ज़मीन असल हिन जे वॾनि जी हुई, जा वॾा भलावणा हुआ। पोइ हिन जा वॾा विया ॾेठामल जे वॾनि खां कर्ज़ु खणंदा ऐं ज़मीनूं गिरवी रखंदा। गिरवियूं छॾाए न सघिया। हींअर ॾेठामल ज़मींदार हो ऐं सावण उन्हनि साॻियुनि ज़मीनुनि ते राहक हो। पाकिस्तान थियो त ॾेठामल सारी ज़मीन सावण खे ॾेई वियो ऐं चयाईं, सावण ख़ान ज़मीन अमानत ॾेई थो वञाए। जे गोड़ घटिया ऐं मोटणु थियो त ज़मीन मोटाए वठंदोसीं, न त ज़मीन तोखे आई। ॾेठामल हिंदुस्तान हलियो वियो। सावण वारनि गॾिजी ज़मीन खेड़ी, फसल तयारु थियो त हिकिड़े ॾींहुं मुहाजिर अलाटमेंट जो कागर खणी मुख़्तियारकार, तपेदार ऐं पुलिस ऐं जीप भराए अची ज़मीन जो कब्ज़ो वरितो। हिन घणियूं ई दाहूं कयूं पर कुझु कोन वरियो। मुहाजिर बीठल फसल जी बटई वठी कराची रवानो थी वियो। हींअर हिननि ज़मीनुनि जो मालिक मुहाजिर हो ऐं हू उहो साॻियो राहक हो। पाकिस्तान मां हिननि खे कहिड़ो फ़ाइदो थियो हो? हिंदुनि जो सारी ज़मीनूं, दुकान, वापार, कारखाना मुहाजिरनि खे अलाट थिया हुआ। शिकारपुर में हिंदुनि जी मिल्कियतुनि ऐं मुहाजिरनि जी आबादकारीअ जूं आफ़ीसूं खुलियूं हुयूं। अंधेर लॻो पियो हो। नाने रंधण वारे, ॾोटा खाइण वारा ग़रीब लाइ जहिड़ो हिंदुस्तान तहिड़ो पाकिस्तान, जहिड़ो हिंदू तहिड़ो मुहाजिर। ग़रीब जी हयाती त आणण ऐं चाढ़ण में ई पूरी हुई। पर हाणे वक़्तु ज़रूरु वञंदो। सारंग जज थींदो, अछो लटो ऐं अछी मानी नसीब थींदी। हयातीअ जा बाक़ी ॾींहं सुख सां गुज़रंदा। सारंग जी शादी कराईंदुसि। सकीना गुलाम वारो वॻो ऐं ॻह ॻटा पाए कुंवार बणिजी हिन घर में पेर पाईंदी ऐं पोइ हीउ घरु ख़ुशियुनि में पियो बहकंदो। सारंग त चयो हो त वकालत पढ़ण में रुॻा 2 साल लॻंदा। हींअर त हुनखे 3 साल थी विया आहिनि, पर अञा वापसि वरण जी नथो करे। वकालत पास कई अथई, पर तब कराचीअ में रहियो पियो आहे। शादीअ जी ॻाल्हि थो करियांसि त टारे थो छॾे। अलाए मर्ज़ी छा अथसि। अहमद ख़ान खां पुछां थो त हू बि सवलो जवाबु नथो ॾिए। शायदि शहर जो वाव लॻी वियो अथसि, तॾहिं ॻोठ जो मोह ई नथो करे। पर बि हिकिड़ो दफ़ो ॻोठ अची शादी करे पोइ भले पंहिंजी कुंवार सां वञी कराचीअ में रहे, उते ई नौकिरी करे, उते ई बंगलो ठाराए। मां हिते अबाणे घरड़े जो दर पटे वेठो हूंदुसि ऐं पियो दुआ कंदोसांइ, मुअसि त पोइ अची कुल्हो ॾेई पंहिंजे हथनि सां क़बर में पूरे वञे। अॼु शिकारपुर वञी अहमद ख़ान खां ख़त थो लिखारायांसि त मां चाक नथो रहां, अची मुंहुं ॾेखारे वञ। सावण पंहिंजो पाण सां वेठी रहाण कई त एतिरे में ॿाहिरां लधे सॾु कयुसि। हुन यकदमि गुलां जो खोंबो वॻो ऐं ॻह ॻटा वेढ़े पेतीअ में रखिया ऐं लधे जो सॾु वरायाईं। लधा ख़ान हलियो आ। लधो आयो त संदसि मुंहुं लथल हो। सावण सम्झो त अॼु वरी को फॾो करे आयो आहे। लधा ख़ान आहे त ख़ैरु नी? ख़ैरु वरी कहिड़ो आहे? सावण ख़ान ॾाढी ख़राबु ख़बर ॿुधी अथमि। कहिड़ी ख़बर ॿुधी थी? ॿुधो अथमि त सारंग जा दुश्मन लधो ॻाल्हि पूरी करे न सघियो। अड़े छा थियो सारंग खे? सावण दहां कई। चवनि था त सारंग झलिजी पियो आहे। सावण खे ॼण लधे का पार में कुहाड़ी वाहे कढी। सावण खे ॼण लधे का पार में कुहाड़ी वाहे कढी। लधा ख़ान चई छा थो? सावण ख़ान अॼु रोहिड़ी पैसेंजर खयमि। 2 पासिंगरनि पाण में ॻाल्हियूं थी कयूं त सारंग खे पुलिस झले वई आहे। कंहिंजी जुए सां खरियो, कंहिंजी धीउ सां कारो थियो जो पुलिस झलियसि। उहे माउ हुया केरु? सारंग जा दोस्त हुया। कराची में सारंग सां कॉलेज में पढ़ंदा आहिनि। सावण सफ़ा मञे ई न। गार जो ज़ीपट पियो पवेसि। कावड़ में सारो बुत थी ॾकियुसि। वस पुॼेसि त लधे जी ज़बान काकड़े मां कढी छॾे। लधे सलाह ॾिनसि त शिकारपुर हली
अहमद ख़ान सां हाल अहिवाल करियूं, पर सावण मञे ई न, रुॻो थी गारियूं ॾिनाई। आख़िर लदो खेसि रिझाए शिकारपुर वठी वियो। सांझी जी ॿांग मिली त हू अहमद ख़ान जे घर बेड़ा थिया। अहमद ख़ान अङण में खट ते पलथी मारे मानी खाई रहियो हो। साम्हूं चांवरनि जो थाल, अंब ऐं पकोड़नि जो दोनूं रखियल हुअसि। पासे खां बानीअ ते सकीना जी माउ पासीरी वेठी हुई ऐं विञणे सां कोसा चांवर थी ठारियाईं। सकीना रंधिणे वटि वेठी हथ बतीअ जो शीशो थी साफ़ कयो। माणस चयसि, अमां खैरिन सलिन नमाशाम जो घर में ऊंदहि छो कई अथई? जल्दी कर बत्ती ॿारे वठि। एतिरे में सावण घिटीअ में खंकार करे सॾु कयो। सकीना जी माउ टप ॾेई खट तां उथी ऐं रए सां मथो ढकींदे सावण खे खिकारियईं, अदा भली करे आए। अदी ख़ैर हुजई। सावण जो आवाज़ फिरियल हो, संदसि मुंहं मां कावड़ थी बखी। सावण ख़ान अचो मानीअ ते। सावण हुन जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे चयो, अहमद ख़ान, ख़बर अथई त दुश्मन सारंग लाइ कहिड़ियूं ॾिकां था ॾियनि? हा सावण ख़ान, मूं बि ख़बर ॿुधी आहे। दुश्मननि जो मुंहुं कारो आनी। अहमद ख़ान माठ थी वियो। सकीना जी माउ खे पक थी वई त का ॻाल्हि आहे ज़रूरु। यकदमि चयईं, गुझारितुनि में छो था ॻाल्हायो? मूंखे बि त ॿुधायो त ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि वरी कहिड़ी आहे? दुश्मननि हुलायो आहे त सारंग जेल में पियो आहे। अई मुठीअ से शल हुचा पवेनि। औथ करीन जो असांजे बचनि लाइ था अहिड़ा वेण कढनि, शल पंहिंजे आंडरनि में हथ पवेनि। सावण ख़ान, मां कराची टेलीफोन करे पुछा कई हुई, ॻाल्हि सची आहे, अख़बार में बि आई आहे। सकीना जी माउ खां दहा निकिरी वई। सावण जे बुत मां सारो साह छॾाइजी वियो। सकीना जे हथ मां बत्तीअ जो शीशो किरी पियो ऐं छीहूं छीहूं थी वियो। छा सची? सारंग झलिजी पियो आहे? सावण विसाणियल आवाज़ में पुछो। हा सावण ख़ान, ॻाल्हि सची आहे। अड़े पर कहिड़ो दाड़ो हयाई, कहिड़ी फुर कयाई? सावण जो आवाज़ सुॾिकनि में लुढ़ी वियो। सकीना माउ पार कढी रोअण लॻी। सकीना तिखियूं तिखियूं विखूं खणंदे अंदरि हली वई ऐं रए में मुंहुं लिकाए रोअण लॻी। राति जो कोयटा महल में अहमद ख़ान ऐं सावण कराची रवाना थिया। पहिरीं राति सारंग जेल में जाॻंदे गुज़ारी। सारी राति दरवाज़े जी लोही सीखुनि खे झले आसमान में चंड ॾांहुं निहारींदो रहियो। पोएं पहर हीर संदसि संद खे छुही पिरह जा पार पता ॾिना। पोइ राति जा पसाह पूरा थिया ऐं पिरह फुटी। पिरह जे आजान लाइ हिकिड़ो पखी लात लवण लॻो। ॿिए पखीअ संदसि लात जो जवाबु ॾिनो ऐं पोइ हर तरफ़ खां पखी लातियूं लवण लॻा। सारंग सोचियो, राति ईअं ई वहमंदी आहे। राति जी कारीअ कुख मां पिरह फुटंदी आहे। पिरह जे आजियान लाइ हिकिड़ो पखी लात लवंदो आहे। ॿिया पखी हुन लात जूं वराणियूं ॾींदा आहिनि ऐं पोइ हर तरफ़ रोशनी रोशनी, आवाज़ ई आवाज़ हूंदा आहिनि। हू बि राति जो मुसाफ़िर हो। हुन जी मंज़िल बि पिरह हुई। हुन ई हुन जे साथियुनि पिरह जे आजियान लाइ लात लवी हुई। हाणे गलीअ गलीअ, ॻोठ ॻोठ, वहाण वहाण ऐं वस्तीअ मां संदनि लातुनि जूं वराणियूं ईंदियूं। पोइ हर तरफ़ मिठड़ा आवाज़ ई आवाज़ हूंदा, रोशनी ई रोशनी हूंदी। हिन जी मायूसियुनि जी उंदाहियुनि सां वकोड़ियल दिलि में उमेद जी रोशनी फुटी। हींअर सारो जेल सिज जे किरणनि सां रोशन थी वियो हो ऐं हर तरफ़ ज़िंदगीअ जी चुरपुर ऐं आवाज़ हुआ। उन ॾींहुं हुन जा सभई साथी हुन सां मिलण लाइ आया। सभई ॾाढी सिक ऐं ॾाढे प्यार सां हुन सां मिलिया। सभिनी जी अखियुनि में हुन लाइ इज़त हुई। सभिनी जी दिलनि में उमेद जूं रोशनियूं हुयूं। अली हुन सां भाइरनि वांगुरु भाकुर पाए मिलियो। अलीअ जी माउ हुन लाइ ॾाढियूं सुठियूं शयूं ठाहे मोकिलियूं हुयूं। ज़ैनब मुर्की हुन सां मिठड़ी रिहाण कई ऐं हुन जा सभई अहंज इज़ाव लहज़े में लही विया। उहो ॾींहुं ॾाढो जल्द गुज़री वियो। वरी राति आई ऐं वरी यादि आई। हर तरफ़ सानत जो सहरा ऐं हेकिलाईअ जो ऋण पिखड़ियल हो। वरी हुन सहरा ऐं रण में दोस्तनि जी यादि जी हीर घिलण लॻी ऐं सारो बर बू थी वियो। प्यार जी बू, खुलूस जी बू, बहार जी बू। वरी राति जा पसाह पूरा थिया। वरी पिरह फुटी। वरी पखीअ लात लवी ऐं वरी हर तरफ़ आवाज़ ई आवाज़
ऐं रोशनी ई रोशनी पिखिड़िजी वई। टी राति हू सानत ऐं हेकलाईअ सां हिरी वियो ऐं आराम सां निंड कयाईं। सुबुह थियो त संदसि पीउ ऐं मामो साणसि मुलाक़ात लाइ आया। मामे जे चहिरे ते साॻी संजीदगी ऐं रोब हो, बाक़ी पिणु सफ़ा झुरी पियो हो। मुंहुं हेड जहिड़ो पीलो थी वियो हुअसि, अखियूं ॾरा ॾेई वियूं हुअसि ऐं हड़बाटियूं निकिरी आयूं हुयसि। पीउ जी हालत ॾिठईं त संदसि हियांउ भरिजी आयो। हुनखे उहे ॾींहं यादि पिया जॾहिं ॿाहिरि को साणसि विढ़ंदो हो त हू डोड़ी अची पीउ खे दांहं ॾींदो हो, पिणसि खेसि छिके छातीअ सां लाहींदो हो ऐं पोइ ॿाहिरि वञी हुन सां विढ़ण वारनि खे दड़का ॾींदो हो। तॾहिं हू पीउ खे केॾो न ताक़तवर ऐं पंहिंजो पाण खे केॾो न महफ़ूज़ सम्झंदो हो। अॼु हुनजो पीउ केॾो न कमज़ोर थी लॻो। हुन झुकी पीउ जा पेर छुया, पिणसि खेसि सीने सां लाथो। हुन सम्झो हो त पिणसि खेसि जेल में ॾिसंदो त रोई वेहंदो, पर पिणसि सफ़ा न रुनो। पंहिंजो उंझांबंदड़ ॾियाटिन जहिड़ियूं अखियूं हुन में खुपाए हुनखे ॾिसंदो रहियो। पीउ जी इन ख़ामोश ऐं बेज़बान नज़र हुनखे बेचैन करे छॾियो। पंहिंजे ई मरम में मरण लॻो। हुनजी दिलि चयो त हू पीउ खे जेल में पवण जो सबबु सम्झाए, खेसि पंहिंजो आदर्श ऐं पंहिंजो मक़सदु ॿुधाए, पर हू त पीउ सां अखियूं बि मिलाए नथी सघियो। मामे ॾांहुं मुंहुं करे थी ॻाल्हायईं, कंहिं महिल चोर निगाहुनि सां पीउ ॾांहुं थी निहारियईं ऐं वरी अखियूं चोराए थी छॾियईं। सारो वक़्तु हू अलाइजे छा ॻाल्हाईंदो रहियो। हुन पीउ जी हसरतुनि ऐं अरमाननि जो खून कयो ऐं अॼु संदसि पीउ जी अखियुनि में उन्हनि हसरतुनि ऐं अरमाननि जा लाश लढ़ी रहिया हुआ। आख़िर मुलाक़ात जो वक़्तु पूरो थियो, पिणसि खेसि सीने सां लातो ऐं पोइ वक़्तु ॼण ॼमी बीही रहियो ऐं पिणसि हिन खे भाकुर में झले पंडु पहण थी वियो। आख़िर हुन पंडु पहण में साहु पियो, पिणसि खेसि सीने खां जुदा करे ॿिन्ही कुल्हनि खां झले नह खां वठी चोटीअ ताईं निहारियो। निहार ई निहार सां संदसि संद खे छुहियो ऐं पोइ ओचितो पिणसि ओछंगार ॾिनी ऐं वरी खेसि छिके छातीअ सां लाताईं। पिणसि जो सारो बुत थी झुबियो, ॼण संदसि संद रूअं हॾ थी सुॾकियो। हू बि सुॾका भरे रोअण लॻो। मामो पासीरो मुंहुं करे रुमाल में मुंहुं लिकाए गूंगा ॻोढ़ा ॻाड़ण लॻो। उहा राति वरी हुन लाइ ओजागा ऐं अंदेशा खणी आई। सारी राति पीउ खे यादि करे अंदर ई अंदर मेण वांगुरु पिघरंदो रहियो। उन राति पहिरियों दफ़ो हुन जा पेर थड़िया ऐं इरादो कयाईं त पंहिंजे पीउ जी ख़ुशीअ ख़ातिर हू पंहिंजे मक़सद खे क़ुर्बान करे छॾींदो। जेल ऐं ज़ंजीर बि माण्हूअ खे पंहिंजे मक़सद जी मंज़िल तां हटाए नथा सघनि, पर रिश्तनि ऐं नातनि जा पट धागा कीअं न माण्हूअ खे जकड़े था छॾनि। ॿ ॾींहं हुन बेचैनीअ में गुज़ारिया। हुन जल्द जेल मां छुटी पंहिंजे पीउ सां मिलण थी चाहियो। 3 ॾींहं वरी मामो साणसि मिलण आयो ऐं खेसि ॿुधायईं त संदसि पीउ गुज़ारे वियो हो। बाबा, हुन दांहं कई, पर संदसि सॾु वराइण वारो कोन हो। हर तरफ़ सानत हुई, मौत जी थधी ऐं बेजान सानत। ऐं संदसि दांहं निड़ीअ में अटकियल हुई। हुन ओछंगार ॾिनी ऐं मामे जी हंज में मुंहुं लिकाए रोअण लॻो। राति जो आसमान में तारा टिमकिया ऐं सारंग जी अखियुनि में लुड़क। हुन पंहिंजे हिक लुड़क खे गीत ॾेई पीतो, ग़म खे अंदर ई अंदरि वलोड़ियो ऐं हुनखे पंहिंजो ॾुखु हर हिकु इंसान जो ॾुखु लॻो, पंहिंजो दर्दु धरतीअ जो दर्दु लॻो। इंसानु केतिरो न ॾुखोयल आहे, धरती केतिरी न दुखी आहे। हू सभिनी ॾुखोयलनि जा लुड़क मेड़ींदो ऐं उन्हनि लुड़कनि सां धरतीअ खे धोईंदो ऐं पोइ धरतीअ ते को ॾुखु न हूंदो, को लुड़क न हूंदो, पोइ बाख हूंदी, माक हूंदी ऐं मुर्क हूंदी। जेल मां छुटो त ॻोठु वञी पीउ जी क़बर ते गुल चाढ़ण जे बदिरां सिधो अलीअ सां वञी मिलियो ऐं हिकिड़े नए अज़म ऐं जज़्बे सां कम खे जुंबी वियो। हुन सां केतिरा नवां साथी शामिल थिया, केतिरा साथी साथ छॾे विया, के थकिजी साह पटण लाइ वेठा त वरी न उथिया। किन मायूस थी शराब में पनाह वरिती, किन हालतुनि सां सरचाव कयो ऐं वॾियूं वॾियूं नौकरियूं माणियाऊं। अली हुन जो विख ते साथ ॾींदो रहियो। केतिरा दफ़ा सारंग सां गॾु जेल में पियो, केतिरा दफ़ा संदसि पेर थड़िया ऐं सारंग खे सहारो ॾिनो। हिकु ॿ दफ़ो सारंग खे बि मायूसियुनि वकोड़ियो ऐं संदसि दिलि में ॿरंदड़ उमेद ऐं अज़म जो ॾीओ विसामण लॻो। पर ज़ैनब पंहिंजे रए जे पलांद जी ओट ॾेई उन ॾीए जी वट खे मथे कयो ऐं वरी संदसि दिलि में रोशनी थी वई। ईअं हिक ॿिए जे सहारे ई हू अॻिते वधंदा विया।
गोहरेले खां अॻु सिंध में अधो अधु भटीअ जी तहरीक हली हुई। 2-3 मथे फिरिया अरड़ा अड़बंग सामाणा हुआ जेके ॻाढ़ा झंडा फड़काईंदा अन्न जे देरनि ते वञी बीहंदा हुआ ऐं पंहिंजे हथनि सां हारियुनि खे अधु बटीअ वठी ॾींदा हुआ। हिना जाॻिया हुआ ऐं ॾाढनि जा कोट कंभी विया हुआ। मोहन उन्हनि साथियुनि सां मिलंदो हो। हिकिड़ो दफ़ो सारंग खे बि उन्हनि सां मिलायो हुअईं। हींअर सारंग ॻोठनि में वञी उन्हनि साथियुनि सां मिलियो, संदन टिड़ियल पखिड़ियल कुवत खे गॾु कयाईं ऐं ॻोठनि में बि दोही दुखणु लॻी। सारंग जो हिकिड़ो साथी सिंधी मास्तर हो, नालो कासिम होसि। पंहिंजे ॻोठ में हारियुनि में कमु कंदो हो। कराचीअ में अची सारंग सां मिलंदो हो। सारी सारी राति सारंग सां कचहरियूं कंदो हो ऐं पोइ किताब ऐं पंफलेट खणी वञी हारियुनि खे पढ़ी ॿुधाईंदो हो। बालगनि खे तालीम बि ॾींदो हो। कासिम जूं ॻाल्हियूं चिणगूं हुयूं जिन नौजवान हारियुनि जी दिलनि में दुही दुखाए छॾी हुई। उहा दुही अंदरि ऐं अंदरि दुखंदी रही ऐं हिकिड़े ॾींहुं हिकिड़े मामूली वाक़िए सां भड़की भंभट थी पई। लाबारा थिया हुआ पर अञा बटई कान थी हुई। अन्न देरनि में पियो हो। उन्हनि ॾींहंनि में ज़मींदार कंहिं ॻाल्हि तां हिकिड़े नौजवान हारी अलूअ खे गार ॾिनी। अलूअ तारा फुटारे ज़मींदार ॾांहुं निहारियो ऐं चयाईंसि, रईस वात संभाले ॻाल्हाए न त। रईस जो हिकिड़े कीन जहिड़े कड़मीअ खे तारा फुटारे मुहाॾो अटकाईंदे ॾिठो त बाहि थी वियो। भर कढाए अलूअ खे लकुण वाहे कढियाईं। अलूअ सट ॾेई रईस खां लकुण खसियो ऐं लकुण खे ईअं भञी उछलाए छॾियईं ॼण रईस जी ॾाढ खे भञी उछलायईं। रईस जे माण्हुनि जो अलूअ खे रईस सां गुस्ताखी कंदे ॾिठो त अची अलूअ खे लठियुनि सां वरिताऊं, हणी डड़ी विधाऊंसि। रईस जो अञा हियांव न ठरियो। माण्हू मोकिले पुलिस घुरायईं। पुलिस चोरीअ जी फ़रियाद दाख़िल कई। अलूअ खे मिर्च विधाऊं ऐं संदसि पोढ़े पीउ जी ॾाढ़ी पटियाऊं ऐं पोइ ॿिन्ही खे आणे लाकअप में विधाऊं। ॻोठ जा पोढ़ा त माठ हुआ पर जवाननि जो रतु थी टहिकियो। चवनि, मरी वेंदासीं पर हेड़ो अंधेर थियणु न ॾींदासीं। कोर्टुनि जा कड़ा खड़कायाऊं, वकीलनि वटि विया, अख़बारुनि में लेख ॾिना पर कुझु कोन वरियो। तॾहिं ॻोठ जा सभई जवान कुहाड़ियूं खणी निकिरी आया ऐं अची देरनि ते कब्ज़ो कयाऊं त तेसीं भटे न ॾींदासीं जेसीं अलू ऐं संदसि पीउ इज़त सां जेल मां न छुटी ईंदा। कासिम कराचीअ माण्हू मोकिले सारंग खे घुरायो। सारंग जॾहिं ॻोठ पहुतो तॾहिं सभिनी ॾाढी सिक सां हुन जो आदर भाव कयो। खेसि गुलनि जूं कंडियूं विधाऊं। पोइ हू हिकिड़े हिकिड़े हारीअ सां मिलियो। हिकिड़ो हिकिड़ो चहिरो चंड हो, हिकु हिकु नओं नगमो हो। सभिनी जी अखियुनि में उमीद ऐं अज़म जी रोशनी हुई ऐं उन रोशनीअ में हुन आईंदे खे रोशन ॾिठो। पोइ सभिनी हुनखे जुलूस जी सूरत में वठी नचंदा ॻाईंदा झूमरियूं विझंदा अन्न जे देरनि ॾांहुं वधिया। सभिनी जूं ॿाहूं हिक ई लय सां हवा में थी लहरायूं। उन नाच में शफ़क़ जूं लामूं थी लुॾियूं, अंडलठ जे पींघ थी झुली। संदन गीतनि में कुंवारियुनि कर थी मोड़िया, सुहाॻिणियुनि जो सुहाॻ थी फिटो। उहो बुखियनि ॾुखियनि अंग उघाड़नि पोरियतुनि जो गीत हो। उन गीत में सभई शामिल हुआ, हारी नारी, कड़मी कासबी, ज़मींदार कमदार, हाकिम ऐं महकूम, ज़ालिम ऐं मज़लूम, सभु हुन गीत जे सुरनि वांगुरु हिक ॿिए सां मिली हिकु अज़ीम गीत थी विया हुआ। उन गीत में पोरियतुनि जे पघर जा मोती थी चमकिया, शहीदनि जे रत फुड़नि जा याकूत थी झरकिया, सोननि संगनि जे सरसराहट थी आई। ॼण धरती ऐं आसमान जूं विसरतूं रंग ऐं रोशनियूं उन गीत में समाइजी वियूं हुयूं। ॼण धरतीअ ते को ॾुख न हो, को ॾाढ न हो। हर तरफ़ ख़ुशियूं हुयूं, रोशनियूं हुयूं, गीत नाच ऐं खेज हुआ। हिननि सारंग खे अन्न जे देरनि भरिसां विहारियो। खेसि जूअर जी मानी, सिरहं जो साग ऐं खारायऊं ऐं पोइ सारंग उथी बीही तक़रीर कई। हुन जे पासे खां अन्न देरनि में पियो हो। सिज जी रोशनीअ में अन्न जा दाणा ईअं थी चमकिया ॼण खिलकार थी कयाऊं। हुन जे साम्हूं हारी वेठा हुआ, किना कोझा कीन जहिड़ा कमी ऐं कासबी। उहे हिन धरतीअ जा दलारा हुआ, हुन आज़ाद मुल्क जा आज़ाद इंसान। पर अॼु बि हिननि जे गिचनि में ग़ुलामीअ जा तोक हुआ। हिननि ई सीननि ते घाव खाई बादशाहनि जा तख़्त ऐं ताज बचाया हुआ। हिननि ई किला
कबा, महल ऐं माड़ियूं ठाहियूं हुयूं, पर हू पाण बेघर हुआ। हिननि ई बादशाहनि जूं ज़रबख्त जूं कबाऊं उणियूं हुयूं ऐं पाण अंग उघाड़ा हुआ। हिननि लाइ ई पाकिस्तान ठहियो हो। हिननि जे सुल्तानीअ जा ई शाइरनि ख्वाब ॾिठा हुआ। ही सुल्तानी जमहूर जो दौरु हो ऐं उन्हनि बुखियुनि बेताज बेघर सुल्ताननि जो हुजूम पोरिये में पाह थियल बीमार पीला, कारा ऐं कोझा चहिरा खणी हिन ॾांहुं निहारे रहियो हो। सारंग नज़र फेराए उन्हनि सुल्ताननि ॾांहुं निहारियो ऐं हुनखे ईअं लॻो ॼण सभिनि जे मथनि ते ताज हुआ। सभिनी खे ज़रबख्त जूं कबाऊं पहिरियल हुयूं ऐं सभिनी जे हथनि मां पोरिये ऐं हुनर जी रोशनी थी फटी, जंहिं सारी धरतीअ खे रोशन करे छॾियो हो। सारंग तकरीर शुरू कई। ओचितो पुलिस जूं सीटियूं वॻियूं। पुलिस हुननि खे घेरे में वरितो। सूबेदार पिस्तौल ताणे हुनखे कुहाड़ियुनि उछलाइण लाइ चयो। सारंग जे चवण ते सभिनी कुहाड़ियूं उछलायूं ऐं सभई पंहिंजो पाण खे गिरफ़्तारीअ लाइ पेश कयऊं। ओचितो ई मथियुनि लठुनि जो वसकारो थियो। ॿाकर कुटो मची वियो। सारंग लठ बचाइण लाइ ॿांह अॻियां ॾिनी। संदसि ॿांह भॼी पई। मग़ज़ में कंदाक लॻसि ऐं हू बोलाटी खाई किरियो ऐं बेहोश थी वियो।